नाज़िन कराची के कोरंगी वारे इलाके में पुलिस कार्रवाई करे बिन मंशियात फरोशन के गिरफ्तार करण की दावा करे छॾी आहे। कोरंगी ज़मान टाउन और अवामी कॉलोनी पुलिस जूं कार्रवाइयूं बिन ॼणनि के मंशियात समेत गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस मूजिब गिरफ्तार जाबदार जमशेद के कब्ज़े में 1 किलो का वधिक चर्स और रोक रक़म हथ कई वई आहे। पुलिस मूजिब गिरफ्तार जाबदार अग में भी जेल काटे चुका आहिनि। पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल पिण हुया। पुलिस मूजिब गिरफ्तार जाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। में तीवड़ा पारां पानी की खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। ॻोठ कबूल वासी आबादगार अनवर कोरी पारां मीरवाह और कोरी पानी की खोट खिलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबब ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मुसाफ़िर तोड़े इलाके वासी परेशानी के मुंह ॾियण लगा आहिनि। उन मौके ते आबादगारनि दाहींदे चयो त पानी की खोट सबब ज़मीनूं बंजर थी वयूं आहिनि। आबादगारनि चयो त महांगाई और पानी की खोट सबब आबादगार माशी बदहाली तरफ़ वञी रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त पानी फ़राहम करे माशी बदहाली खां बचाए वञे। कराची के इलाके मखदूम बिलावल के रहवासियों यूनियन की चूंड न कराइण और बियन बुनियादी सहूलतन की खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रहवासियों नूरुद्दीन जमाली, गुलाम रसूल सोहो, मखदूम शम्स, खादिम सोलंकी, सैयद इमदाद अली शाह हमसफ़र गाड़ी के अगवाणी में मेहरान मार्केट का मेन गेट ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। उन मौके ते नूरुद्दीन जमाली और बियन बुधाए त बिजली, पानी, गैस और इलाके की सफ़ाई समेत सिक्योरिटी की सहूलतन का महरूम बणिजी विया आहियूं। हुननि चयो त मेंटेनेंस की मद में 10 लाख रुपया वरता पिया वञनि और कम्यूनिटी सेंटर ते कब्ज़ो करे शादी हाल तौर इस्तेमाल कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो आहे त बिना देर यूनियन जूं चूंडूं कराई वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। जामशोरो पुलिस पारां मुबैना तौर खंभे गुम थियल नौजवान के वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुम थियल नौजवान के वारसनि ख़ास केली बिरादरी के माण्हुनि पारां पिटारो टूल प्लाज़ा वटि इंडस हाईवे ते धरणो हणी नौजवान की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। धरणे सबब ट्रैफिक मुअतल, मुसाफ़िर तोड़े इलाके वासी परेशानी के मुंह ॾियण लगा। उन मौके ते वारसनि दाहींदे चयो त जामशोरो पुलिस और सिविल ड्रेस में अहलकार नौजवान साजिद खासकेले के खंभे विया आहिनि। वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त पुलिस नौजवान के बेगुनाह गुम करे छॾियो आहे। वारसनि चेतावनी ॾींदे चयो आहे त नौजवान के आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो जारी रहंदो। कोटड़ी में खास केली बिरादरी पारां पुलिस के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरो कंदड़नि इल्ज़ाम मणींदे चयो आहे त पीपीए खिलाफ़ मकानी चूंड में हिस्सो वठण सबब एसएचओ जामशोरो साजिद अली खासकेले के गिरफ्तार करे गुम करे छॾियो आहे। हुननि ॿुधायो त पुलिस बासर माण्हुनि जी चवण ते मकानी चूंडुनि में पीपीए सां मुक़ाबिलो कंदड़नि के खंभे गुम करे रही आहे। हुननि चयो त चूंड कमीशन और बियनि आला अख्तियारनि वाक़िए जो नोटिस वठनि हिस्सो वठंदड़नि के तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। कोटड़ी में पोरहत पारां यूटिलिटी स्टोर इंतजामिया खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लतीफ़ चौक वासी टोपियूं विकिरो कंदड़ पोरहत सिकंदर अली खोसो राशन न मिलण खिलाफ़ यूटिलिटी इंतजामिया के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाज कयो। मुतासिर पोरहत ॿुधायो त हू गुज़िरियल 1 हफ़्ते खां राशन वठण लाइ यूटिलिटी स्टोर जा चक्कर काटे पियो पर स्टोर इंचार्ज फ़क़त मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिए थो। हुन चयो त यूटिलिटी इंचार्ज ग़रीब माण्हुनि खे मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए राशन ॾियण खां इनकार करे रहियो आहे। पोरहत चयो त हितां जी अवाम यूटिलिटी इंतजामिया जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सख़्त परेशानी जो शिकार आहे। हुननि मुतालबो कयो आहे त कोटड़ी यूटिलिटी इंचार्ज के बदिली करे मुख़लिस शख़्स के इंचार्ज मुक़रर कयो वञे जीअं हू राशन वठी सघनि।
ठुल में अणॼातल हथियारबंदनि राइस मिल जे जमादार खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। मुतासिर शख़्स सादिक संदराणी ॿुधायो त हू कर्ज़ जा पैसा खणी घर वञी रहियो हुयो त अणॼातल जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते संदसि मोटरसाइकिल ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे विया। हुन ॿुधायो त अहिड़े वाक़े जो इतलाउ थाणे ते ॾिनो आहे पर पुलिस पारां अञा ताईं गिरफ़्तारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। मुतासिर शख़्स चयो त पुलिस पारां ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण सबबि रहवासी सख़्त परेशान थी विया आहिनि। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ठुल में ॾोही कार्रवाइनि ते ज़ाब्तो आणे अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। लाड़काणे में नामालूम शख़्स पौरित खे नशे आवर मानी खाराए बेहोश करण बाद संदसि रिक्शा काहे फरार थी विया। मुतासिर पौरित आफ्ताब सुहाग ॿुधायो त रिक्शो बुक कराईंदड़नि शख़्स खेसि बेहोश करे रिक्शा काहे फरार थी वियो। हुन ॿुधायो त अहिड़े वाक़े जो इतला दड़ी थाणे ते ॾिनो पर पुलिस अञा ताईं सखणा दिलासा ॾेई रही आहे। पौरित ॿुधायो त हू तमामु ग़रीब आहे, सॼो ॾींहुं शहर जे घिटियुनि में रिक्शो हलाए पंहिंजे ॿारनि जो पेट गुज़र कंदो आहे। हुन DIG लाड़काणो ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त चोर खे गिरफ़्तार करे खेसि चिंची वापसि कराई वञे। कड़ियो घंवर ऐं भरपासे में फिटल रोड रस्तनि जी मरम्मत न करण ख़िलाफ़ मुतासिर रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ॿुधायो त ॻोठ अली मीर शाह, ग़ुलाम अली शाह ऐं मोहम्मद आलम मेहो समेत 15 ॻोठनि खे ॻंढींदड़ मुख्य रोड तबाह थी वियो आहे। हुननि ॿुधायो त रोड तामीर न करे रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशानी जो शिकार बणिजी विया आहिनि। मुतासिर शहरियुनि जो चवणु हुयो त सरकार पारां रोड तामीर जी मंज़ूरी बावजूदि चूंडियल नुमाइंदा रक़म हड़प करे वञनि था। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल रोड जी तामीर कराई वञे। ग़फ़लत कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो हुकुम ॾिनो वञे। इस्लाम कोर्ट में समाजी तंज़ीम पारां थरकोल में मक़ामी पुरहितनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ रैली कढी धरणो हंयो वियो। समाजी अॻवाननि यास्मीन शाह, असलम मल्हा ऐं अमीर हसन राहमो जी अॻवानी में पुरहितनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ रैली कढी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त थरकोल में मक़ामी माण्हुनि सां ज़ुल्म जी इंतिहा थी रही आहे। हुक्मरान कूड़ा वाइदा करे मक़ामी माण्हुनि सां वेसा घातियूं करे रहिया आहिनि। हुननि चयो त थर बदिलाईंदो पाकिस्तान जहिड़ा नारा हणी थर जा वसीला लुटिया पिया वञनि। हुननि मुज़ाहिरीन चयो त दुनिया में कोयले जा प्रोजेक्ट बंदि थी रहिया आहिनि पर हिते कोयले जे आड़ में थर जी फितरी हुस्न खे तबाह कयो पियो वञे। हुननि चेतावनी ॾेई चयो आहे त थरी माण्हुनि सां वेसा घातियूं बंदि न थियूं त मुल्क गिर तहरीक शुरू कई वेंदी। सगियूं ऐं भरपासे में अमन जो पखी उॾामी वियो आहे। चोरियूं फुरूं ऐं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॻोठ रसूल बख़्श हिसपाणी में अणॼातल चोर दुकानदार वली मोहम्मद हिसपाणी जे किरियाना जे दुकान जा ताला टोड़े सामान चोरी करे विया। मुतासिर दुकानदार दाहींदे चयो त चोर दुकान जा ताला टोड़े रोक रक़म, बैटरी, 2 कटा अन्न, सिगरेट ऐं ॿियो सामान ॿुहारे खणी विया आहिनि। मुतासिर दुकानदारनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बाबति अमनीअ ते ज़ाब्तो आणे चोरी थी वियल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। भानसैदाबाद में PTI उम्मीदवार खे खंभे गुम करण ख़िलाफ़ PTI कारकुननि ऐं पंवर बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरो कंदड़ इल्ज़ाम हयो आहे त पुलिस UC वाहड़ मां उम्मीदवार बदरुद्दीन पंवर खे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ धरणो हणी एहतिजाज कयो पियो वञे। हुननि चयो त चूंड विढ़ण जो हर शहरी जो क़ानूनी हक़ आहे पर चूंड विढ़ंदड़ उम्मीदवारनि खे हथ खणाइण लाइ खेनि खंभे तशदुद जो निशानो बणाए पियो वञे। PTI अॻवाननि चयो त चूंड कमीशन जी मुतालबो कयो वियो आहे त उम्मीदवारनि खे खंभे गुम करण जो नोटिस वठी हिसो वठंदड़ उम्मीदवारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। फैज़गंज में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी
फैज़गंज में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के शागिर्द के खंबे गुम करण खिलाफ़ वकील सोसाइटी ऐं शहरन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ॿुधायो त अणॼातल जाबदारनि ॻोठ सोनो ख़ान शहर जे रवासी शागिर्द अयाज़ लतीफ़ शहर के खंबे गुम कयो आहे, जंहिंजी सख़्त मज़म्मत करियूं था। हुननि ॿुधायो त नौजवान शागिर्द जे गुम थियण बाद संदसि घर में रोज़ राड़ो मतल आहे, जॾहिं त पुलिस पारां अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आई आहे। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खंबे गुम कयल शागिर्द खे जल्द बाज़ियाब कराए मुलविस जाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे। नौकरी भरिसां चोर अॻूणे डायरेक्टर इंफॉर्मेशन ऐं लेखक जे घर मां रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया। ॻोठ लेखक कुर्बान पीरज़ादे जे घर में अलमारियुनि जा ताला टोड़े 50 लखनि खां वधीक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी फरार थी विया। मुतासिर लेखक ॿुधायो त राति देर सां जॾहिं हू निंड पियल हुआ त चोरनि अहिड़ी कार्रवाई कई जिन जा खोजी कुतनि ज़रिए पेरा खणाया पिया वञनि। हुननि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त चोरी कंदड़ जाबदारनि खे गिरफ़्तार करे सामान वापसि कराए वञे।